भटशाह में किरार किनारे सिंध के महान कवि शेख अयाज़ जो जन्मॾींहुं मल्हायो वियो आहे। भटशाह में किरार किनारे सिंध के महान कवि शेख अयाज़ जो जन्मॾींहुं मल्हायो वियो। सिंधी अदबी संगत, सकाफ़त खाते, शेख अयाज़ फाउंडेशन ऐं शेख अयाज़ यादगार कमेटी तरफ़ां करार कप ते शेख अयाज़ जी आख़िरी आरामगाह भरिसां तक़रीब मुनक़द कई। अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि, कलमकारनि, सियासी समाजी अॻुवाननि पारां तक़रीब में शिरकत कई। सिंधी अदबी संगत के सेक्रेटरी ताज जोयो, डिप्टी डायरेक्टर सकाफ़त रहमतुल्लाह राजड़, अक्सा मुफ्ती, गुलाम मुजतबा जोखियो, हुसैन सारंग, अब्दुल्ला चांडियो, कौंसर सोज़, दीवान गागन दास, आजिज़ मंगी, नाशाद नापर, नसीर मिर्ज़ा, रब ॾिनो रूहानी, गुलहसन लाखो, असद केरियो ऐं ॿिया तक़रीब में शामिल थिया। इन मौक़े ते सिंध के महान कवि शेख अयाज़ जी 100 साला जन्मॾींहं जो केक पिणु कटियो वियो, जॾहिं त अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि पारां सिंध के महान कवि शेख अयाज़ के पंहिंजे लफ़्ज़नि ऐं शाइरीअ सां भेटा पिणु पेश कई।